हिकु दिन लकड़हार ने वञी मारिया वणकू टुका ख़बर न हुई कमले कनू के मजनू खड़ा है सुका पढ़ के बिस्मिल्लाह मजनू में आसाई नैना पे झगड़ाई मुंगा सच्चा ऐलान कह दे मज़हबल मुल्क में माण्हू मुझाया आओ देखिए पीड़िया गुज़रिया बेहद भुलाया ओ के निवड़ी नमाज़ूं पढ़न चिन मंदर वसाया ओ दाना आया अकुल वारा झले न सघां पाण पर संज उहे ई ताण अॼु जो भन जॾा थिया जो भन जटान कई आहिनि तीराय जा पार मरबा उस बाक़ी उम्र में आहिनि छा वार उस बाक़ी उम्र में आहिनि छा वार मलकल मौत माया लखे लखदार रखियल छा कदम यार मजनू वेंदो लैला ॾे ॿार हणंदा विच ते भितर दिलि में गणतियूं कंदो पियो वञे त वञा थो लैला ॾे जे पुगुस लैला तुई त आशिक़ आहियां न त काफ़र करे विच में ॿार मारींदा क़ुर्बान थिया असां त अॻे जानीअ में गणतियूं कोन कंदा हुआसीं हाणे पछाड़ी में गणतियूं था कयूं 14 सदी आहे साईं छा थी चवां वञा थो या रजे दर ते गदागर सीख ते क़िस्मत गदागर सीख ते क़िस्मत मरी वेंदुसि मुसाफ़िर थी जगा पर थी
मुसाफिर थी जका भरती मुंहिंजो दिलदार वाचानी कहीं जो मत न कोशानी मुंहिंजो दिलदार वाचानी कहीं जो मत न कोशानी कहीं जो मत न कोशानी पसां जल बात पेशानी तेना जलती जते क़िस्मत मञा थो यार जे दर ते सदागर थी खदे क़िस्मत सदागर थी खदे क़िस्मत मरी वेंद से मुसाफ़िर थी जका भरती खदे क़िस्मत आया दीदार जो प्यासी अखियुनि इसरार जो आसी दीदार जो प्यासी अखियुनि इसरार जो आसी अखियुनि इसरार रहा सदमन अंदर सासी महाजर थी खदे मञा थो यार जे दर ते गदागर थी खदे क़िस्मत गदागर थी खदे क़िस्मत गदागर बाबा गदागर महा गदागर थी खदे क़िस्मत हरी वेद से मुसाफिर जका भरती खदे मुसाफिर जका भरती खदे अली चारो सारी दुसे पुनल पुनल पुकारी